पापा हाणे त खुश थिए न। बहु परो मूंखे न कुत्ते सां गॾु खाराईंदव त खाई वेंदुसि। मूंखे पंहिंजी परवाह न आहे, छो त जुनून मुंहिंजा बर्दाश्त कयल आहिनि, पर मूंखां पोइ हिकु हिकु था जेका जुठ कंदो न, इहो मूं सोचियो बि कोन हो। हकमदार वॾो ज़ालिम शख़्स आहे, वॾो ज़ालिम शख़्स आहे। हुनजे ख़िलाफ़ जेको बि ज़बान खोलींदो न, हुनजो इहो ई हशर थींदो। जेसीं पाण ॻोठारा सभु गॾिजी को क़दम न खणंदासीं न, तेसि ताईं मूंसां कान्हे कुझु बि नथा करे सघूं। न कमदार न, असीं सभु ॻोठारा गॾिजी बि मूंसां खान खे कुझु कोन था करे सघूं। हू हींअर आपे खां निकिरी वियो आहे मस्तु उठ जीअं, जंहिंजे नक में मुहार विझणु असांजे वस जी ॻाल्हि नाहे। अदा कैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, घणो ई झलियो माए त परेला मुड़ मुड़ मुड़, परावन फॾनि में टंग न अड़ाए त मतां वरी इहा गंज कुटाए न वेही रहे। पर जेको ख़ौफ़ हो उहो ई वञी थियो। पोइ जॾहिं तव्हां इन मोए मिरुअ सां पुॼी बि नथा सघो त पोइ घर जी कुंड वठी वेही छो नथा रहो पिया? हाणे अहिड़ो बि छितो कोन थियो आहे त तव्हांखे घरां खड़ाए वञी मारींदो। ज़िंदगी गुज़री वई खेरा, ज़िंदगी गुज़री वई। हाणे कॾहिं बि सुरीलो गुफ़्तो न कढी। भाउ परो अधी खैर ॻाल्हियूं दिलि में न रखंदो कर यार, मूंखे नथो ॾिसी। हा आउं त जन्नत जी ॻाल्हियूं दिलि में रखंदी ई कोन आहियां, ऐं न को कुझु सोचींदो आहियां। हिन कल खां ॿुधंदो आहियां, हिन कल खां कढी छॾींदो आहियां। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, जे नथा ॿुधो असांजी ॻाल्हि त आहियो बि दर पदर, पर जे असांजी ॻाल्हि ॿुधी उन ते थोरो गौर कयो त पोइ सुधरी न पओ। अड़े ॾे हाणे जॾहिं 2 मिंट माठ करे वेही त मां ही कमदार पाण में का सोच वीचार करे विया। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, इहे वीचार तव्हांजा तव्हांखे ई कुटराईंदा। इन्हे खां चङो आहे त सोचो ई न, घटि में घटि पादरनि खां त बचियल हुजो। भाउ परो वाकई अधी खैरां सुहिणी सलाह ॾिनी आहे, ऐं मुंहिंजी सलाह बि आहे त माछड़ी करे का कुंडड़ी वठी वेही रहूं। रातू भली कुंड वठी वञी वेही रह, पर मां हाणे माठ करे न वेहंदुसि। ख़बर आहे मूंखे जेको तूं वञी इहे ख़ैबर जा कोट केराईंदे। भाउ परो यार हाणे ॻाल्हि थी वई ग़रीब बाबा, हाणे मुंहिंजी ते अलावा आई। कमदार वेह त सही। यार परो हाणे वेहण मां को बि फ़ाइदो कोन्हे बाबा। ठीकु आहे दा, पोइ राति मां तुंहिंजे घर ईंदुसि, पोइ उते वेही सलाह कंदासीं। जहिड़ी हिते मुसीबत तहिड़ी उते मुसीबत आहे। छा पियो सोची कमदार? हा हा ख़ैर आहे यार, पर तूं अचिजांइ यार, उते बि ॻाल्हाईंदासीं। चऊं बेड़ा पार अधी खैरा। हा दा, अलाह खुश रखण। बड़ी अच्छे तू तो बाबा काथो चपन में दबरींदो वञे। वॾी का नाल रन आहे, 2 मिंट बि ज़बान बंदि न रखी। इहो कोन सोची त घर में केरु वेठो आहे, केरु वियो, कंहिंजी बि इज़त जो ख़्यालु कोन अथई। इहो बि न सोची त कमदार छा सोचींदो त परेल जे घर में इहा इज़त आहे। अरे ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, तोखे बि सुञाणा त इन कारे कुम खे बि सुञाणा। सॼी ख़बर आहे जेका इन कारे कुम जी घर में इज़त आहे। हा हाणे सब्र करे दे, घणो वातो न खोल राय त तने न ॿिन्ही जा इहे पिरकार पधरा। ठहियो हाणे ठहियो, वधीक ॻाड़ी न। मुंहिंजो अॻे ई मथो पियो थो फाटे, वधीक मुंहिंजे मथे में सूर न विझ। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, इहो त हुन मरवान मथे ते मोचड़ा हणी सूर विधो थी, उहा कावड़ मुंहुं मां छो थो कढे? ही त मसलो ई ॿियो थी वियो। जे मिल्कियत अदा जे नाले हुजे हा त ख़ैर हींअर बि ॻाल्हि वेई नाहे, पर जे माई न मञियो त मञींदी कीअं न? वकील घुराए कागज़ ठहिराए वठां, पोइ ॾिसां त सही करे थी या न। जेकॾहिं न कयाई त पोइ काॾे वेंदी? बंदि पिंजरे में पखी फड़फड़ाइण खां सवाइ ॿियो करे बि छा सघंदा? मिल्कियत जो घटि गिचीअ में विझी 75,000 वधाए वियो आहे। कहिड़ी ख़बर नसीबा?
तुंहिंजा नसीब मिल्कियत क़बूल करण खां इनकार कंदा? मां त चवां थी समूरी मिल्कियत लिखी ॾियूंसि, ही ॻोठ छॾे हलियो वञे। जे सभु कुझु लिखी ॾींदी हुअसि त तुंहिंजो छा थींदो? 24 कलाकनि में जेकॾहिं हिकु वेलो मानीअ जो मिलियो न, तॾहिं मां पंहिंजी बक़ाया ज़िंदगी गुज़ारे वेंदसि। न नसीबा, एतिरो जल्दी तोखे हार मञण मां कोन ॾींदसि। इहा धन ऐं दौलत कहिड़े कम जी, जेका ॾुखनि ऐं सूरनि खां सवाइ कुझु बि न ॾेई सघे? पर नसीबा, हीअ हराम जी मिल्कियत न आहे जो ज़ालिम जे हथ में ॾेई छॾियूं। को चारो त कोन्हे। जंहिं पैदा कयो आहे उन ते भरोसो रख, कोई न कोई वसीलो ज़रूरु मोकिलींदो, जेको हिन ज़ालिम खे ख़तमु करे तुंहिंजो साथ ज़रूरु निभाईंदो। कमदार वॾा बस यार जबार पिया जियूं। बाक़ी रही ॻाल्हि कमदार किथे रहियो आऊं? कमदार रेस मूसा खान त चइबो त मिठल खान जे कंहिं माण्हू खे न हटायो, ऐं तूं चई तो त मां कमदार न आहियां रहियो। यार मजू तूं त बादशाह माण्हू आहीं, तोखे कहिड़ी ख़बर त मूसा खान छा आहे? अहिड़ो त न आहे कमदार वॾा जहिड़ो रहिस खे तव्हां सम्झी रहिया आहियो। जे असां पंहिंजो हथ न छॾींदासीं त हू बि रहसाणो ॿार आहे, रहसाणी रग उन में बि आहे। जबार बाबा हींअर तव्हांजे मथे ते हथ फेरींदो थो अचे न, ईअं तॾहिं तो तव्हांखे सुठड़ो लॻे बाबा। बाक़ी मूसा खान खां वधीक ॿी का ॿिम ई भला तव्हांखे नज़र न ईंदी। जॾहिं न ॿियो मुंहुं खोले जबार खान त पोइ भाउ तव्हां ॿिन्ही भाउनि खे ॻिही वेंदो जो तव्हांखे ख़बर बि कान पवंदी। कमदार जे असांखे खाइण जे लाइ ॿियो मुंहुं खोले न त मुंडी कुचलण में देर कोन कंदासूं। अरे मजो पोइ मिठल जहिड़े हाथीअ खे ॻियो बाबा, तव्हां जेका नंढड़ा कुआ आहियो हुनजे अॻियां तव्हां छा कंदो हुनखे? कमदार ज़बान सुभाणे ॻाल्हाए तक त मुंहुं वारो न कर तूं सुणाए। मुंहुं मथां सभई कावड़िजो था, पर जॾहिं सभई मूसा खान ते कावड़िजो त हिन ॻोठ सॼे ता ॾमरी लही पवे भाउ। ॿियनि खे छॾ कमदार, तूं पंहिंजो सोच पंहिंजो। जे तूं चईं त तुंहिंजी सिफारिश रहिस खे कयां। पंहिंजे लाइ पुटु सभु कुझु जीए थो, पर कॾहिं ॿियनि लाइ बि जी ॾिसो। ठीकु आहे कमदार, तूं वक़्तु भले ॿियनि जे हिसे जा पादर खाईंदो, असां में एतिरी साफ़ कोन्हे। हलो दा कमदार खे कावड़ थी अचे त किथे विड़ी न पए। बस रे जबार मजू ताईं केरु सम्झाए। या मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, अड़े उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी। वतन थियो वरी कूड़नि कायरनि जो। हाय केरु सम्झाए हिननि खे यार। बस रे मुझे प्यारी मिठड़ी वडी भाजाई, जॾहिं मां तव्हांखे घुरायां पोइ अचो। तव्हांखे जेको कुझु चवां मूंखे चओ। ठीकु आहे त पोइ हलो तव्हां सां ई ॻाल्हायां।
कुछ न मुझी प्यारी मिठड़ी भाजाई मां आदम खोर नाया जो तोके खाई वेंदुस। आखिर तुझो मकसद छा है? मुझो मकसद साफ है। हिनन कोरे कागजन जिया मुझो मकसद भी साफ है। सिर्फ हिन कागजन ते सहियूं कर पंहिंजी जिंदगी भी आराम सां गुज़ार ऐं मूंखे बाक़ी जिंदगी भी आराम सां गुज़ार दे। मां मरी त सघां थी पर हिनन कागजन ते सही कॾहिं बि कोन कंदसि। इन खां वधीक बहितर भी कहिड़ी ॻाल्हि आहे। मां भी इन्हे में राज़ी आहियां। अॼो की रात पंहिंजे रब खे यादि कर। कफन जो बंदोबस्त मूं करे छॾियो आहे। सुबुह जो पोइ ज़हर जो प्यालो पी मरंदीअ या मुंहिंजे पिस्टल के ज़हमत थी दे जेको तुंहिंजो ही हसीन चेहरो बिगाड़े छॾींदो।